अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों, मैं खलील अहमद कुरैशी ऐं वादी सिरा मुंहिंजो यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों, अॼु की पंहिंजी हिन वीडियो में असांजे बिज़नेस जे बारे में डिस्कस करण वारा आहियूं। उहो आहे बेकरी जो कारोबार। त बेकरी जो कारोबार जेकॾहिं कजे त कीअं कजे, केतिरा रनिंग एक्सपेंसिस आहिनि, कीअं माण्हू हिकु सुठो कमु हलाए सघे थो, इहो सॼो कुझु असां हिन पंहिंजी वीडियो में डिस्कस कंदासीं। दोस्तों, बेकरी जे कारोबार में अचण लाइ जेका इन्वेस्टमेंट थी खपे उहा आहे मिनिमम 15 लख रुपया। दुकान के अलावा दुकान अलॻि आहे, दुकान में भई कंहिं वीडियो में न ॿुधे थो, छो त हर एरिया जो पंहिंजो हिसाब किताब हूंदो। दुकान के अलावा असांखे मिनिमम इन्वेस्टमेंट थी खपे उहा आहे 15 लख रुपया। छो त महांगाई जो दौर आहे। 7 लख रुपया त तव्हांजा भठी जेका ख़रीद जंहिंमें तव्हांजो सामान बचे, 7 लख त काॾे कोन। 7 लख इहे दुकान जी जेका डेकोरेशन, जेका एवरेज जेको दुकान हूंदो आहे 12 बाय 12 या 13 बाय 13, उन जी जेका बेकरी जो कमु आहे, फास्ट सीलिंग वग़ैरह, टाइल वग़ैरह सुठी हुजे, माना 2 लख रुपया उहे असां रखूं था। से थिया 9 लख रुपया। उन खां अलावा ट्रांसपोर्ट असांखे खपंदी, छो त भठी ते जेका असां शहर में त न हणंदासीं न, सेंटर ते असां हणंदासीं त असांखे परमिशन मुश्किल में। ॿियो असांजो माना किरायो वधीक असांखे ॾियणो पवंदो आहे, 50-60 हज़ार दुकान जो किरायो असांखे किथे हणी पवंदी अहिड़े हंधि जिथे असांखे मसवाड़ घटि थी ॾियणी पए असांखे। ठीकु आहे, त उते उन ट्रांसपोर्टेशन लाइ असांखे लोडर खपंदो। लोडर वठूं, वरी उते पेंट वग़ैरह करायूं, पंहिंजो नालो वग़ैरह, त मिनिमम 3 लख रुपया असांजा उहो खाई वेंदो। 3 लख इहे ऐं 7 लख ॿिया, से थिया जेको आहे असांजा 10 लख। 10 लख ऐं 2 लख डेकोरेशन वारा, से थिया असांजा जेको आहे 12 लख रुपया। 12 लख रुपयनि में असांजो हिकिड़ो सेटअप हिकिड़ो असांजो ठही थो वञे। बाक़ी पोइ हिते बचा असां 3 लख रुपया। 3 लख रुपया फुड़ी चवंदा आहिनि, तला आहे, नंढा नंढा ख़र्च निकिरंदा आहिनि। मसलन जेको आहे असांजो जेको आहे असां कोन ॿधोसीं हिन में, जेको आहे पंहिंजो असां पैकेजिंग जा जेके बॉक्सिस कोन ॿधासीं। एडवर्टाइज़मेंट असां सॼो सीरियल लाइ एडवर्टाइज़मेंट कीअं कजे, उन लाइ सॼी जेका बजट असांजी रखणी आहे उहा असां कोन ॿधीसीं। लाइसेंस असांखे वठिणो आहे। लाइसेंस असां मां हिन में लाइसेंस तव्हांजो केतिरो कोस्ट कंदो, तव्हांखे तजुर्बो लाज़िमी आहे, तजुर्बो तव्हांखे कंदो, उते तव्हांखे केतिरा पैसा ॾियणा था पवनि, इहे सभु शयूं जेको आहे ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। सो मिनिमम असांखे 15 लख रुपया हिन लाइ खपनि था। ऐं हिन जो प्रॉफिट मार्जिन आहे, ग्रोस मार्जिन 50% आहे, अप टू 50%। फर्दर जेकॾहिं माण्हू जेके हूंदा आहिनि बेकरियुनि वारा, उहे ॿियूं शयूं रखंदा आहिनि, स्वीट्स बि रखंदा आहिनि, या जेको आहे कॉस्मेटिक्स ऐं जेको जनरल स्टोर सामान रखंदा आहिनि, ॿियूं शयूं रखंदा आहिनि, खीर वग़ैरह रखंदा आहिनि। पर उहो अलॻि आहे। उहो तव्हांजी वधंदा जेतिरा त इन्वेस्टमेंट तव्हां वधाईंदो वेंदो पंहिंजी, ओतिरी तव्हांजी जेको आहे तव्हांजो मार्जिन बि वधंदो, सिहत माना की कमु वधंदो वेंदो। उन लाइ मिसाल स्वीट्स रखो था, कढ़ाई वग़ैरह खपंदियूं आहिनि, उहो सॼो माना की अलॻि हिसाब किताब आहे, तव्हांखे अलॻि तव्हांखे हिन खां पैसा तव्हांखे खपंदा। बहरहाल 15 लख रुपया मिनिमम असांखे खपंदा। उन में असांजो हिकिड़ो सुठो कमु शुरू थी वञे। हाणे अचूं था मेन ॻाल्हि इहा आहे त रनिंग एक्सपेंसिस छा आहे। रनिंग एक्सपेंसिस तव्हांजा जेको आहे हिन में मिनिमम जेको बचे थो 1.25 लख रुपये जी तवको रखी अचे रनिंग एक्सपेंसिस। ठीकु आहे, छो त कारीगर जेको आहे 1000 खां 1500 रुपया सुठो कारीगर तव्हांखे ॾियारी थो वठे। से 1500 रुपयनि जो हिसाब कजे त से थिया तव्हांजा 45,000 रुपया। उन खां अलावा तव्हांजे 3 वर्कर रखो, भठी ते हिकिड़ो पाण सां बेकरी में काउंटर ते, त जेको 500 रुपया तव्हां उन्हनि खे तव्हां ॾियारी ॾियो, त उहे बि तव्हांजा थी विया 45,000। 90,000 जेके बेकरी में सुठी बेकरी आहे, एसी वग़ैरह तव्हां हणो था त 20,000 तव्हांजो काॾे न वियो बिल। से थिया तव्हांजा 1,10,000। 1,10,000 तव्हांजा हिते थी विया। उन में अञा असांजो लोडर जेको ट्रांसपोर्ट जो किरायो असां न ॿधो, असां उन में जेको आहे ॿियूं शयूं जेके मिसाल भठी हूंदी उन गैस जो वग़ैरह बिल असां न ॿधियो। असां जेको आहे दुकान जो किरायो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर वीडियो में न ॿुधाईंदो, छो त हर एरिया जो पंहिंजो हिसाब हूंदो आहे। बहरहाल 1.25 लख रुपये जी तवको हो हुनखे हुजे त 1.25 लख रुपये मुंहिंजो मिनिमम हिते जेको आहे मुंहिंजो मंथली मुंहिंजो रनिंग एक्सपेंसिस में मुंहिंजो ख़र्च थींदो। बाक़ी हूअं हिकु सुठो बिज़नेस आहे, हिकु बहितरीनु बिज़नेस आहे। जेकॾहिं हली थो वञे त वाह वाह, न त फेल बि खोड़ बेकरियूं थियूं आहिनि। हाणे वरी इहो थींदो, काफ़ी माण्हू कमेंट कंदा, दादा जेको आहे फलाणो चए थो हेतिरे में थींदो, फलाणो चए थो हेतिरे में। बाबा बेशक वञूं था, तव्हां बेकरी जो कमु 50,000 खां करे सघो था, पर उहो होम बेस्ड बेकरी हूंदी, तव्हांजी स्मॉल बेकरी हूंदी। हे मां तव्हांखे ॿुधायां थो, हिकिड़ी सुठी हिकिड़ी स्टैंडर्ड जेका बेकरी तव्हां खोलणु चाहियो था, मिनिमम तव्हांखे एतिरो तव्हांजो माना तव्हांजा ख़र्च तव्हांजा थींदा। बाक़ी वधीक तव्हांजी अॻिते पंहिंजी हिमत आहे, तव्हां केतिरो हलाए सघो था। कारोबार में जेको नफ़ो नुक़सानु जेको आहे तव्हांजी पंहिंजी हिमत ते थो भाड़े, तव्हांजी पंहिंजी केतिरी हिमत आहे, विल पावर आहे। वधीक अलाह ते तवकल आहे माण्हू जो। अलाह जेको आहे माण्हू खे हिमत मर्द आहे, मदद ख़ुदा अलाह जेको आहे माण्हू में हिमत ॾींदो आहे। बाक़ी हूअं हिकु बहितरीनु कारोबार आहे, सुठो कारोबार आहे। जेकॾहिं कंहिंखे करणु अचे थो त उहो माना काफ़ी माण्हू आहिनि जेके हिन मां सुठी इनकम जनरेट करे रहिया आहिनि। हीअ मुंहिंजी अॼोकी वीडियो
अगर पसंद आई तो लाइक कयो, कमेंट पंहिंजी राय का ज़रूरु कजो, ऐं अगर चैनल खे सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे दबायो। पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम।